प्रियालो भरसा गोठ कुतुब फुलपोटो जो रहवासिन अब्दुल गफूर फुलपोटो, हादी बख्श फुलपोटो, मसमात जुमन ख़ातून ऐं पंहिंजे ई बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते हुननि मीडिया आॾो दाहींदे चयो त जवाबदारनि अब्दुल गनी फुलपोटो, अब्दुल रऊफ़ फुलपोटो, अब्दुल करीम फुलपोटो ऐं उनजा पुट असां खां मंथली घुरी रहिया आहिनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त अब्दुल गनी फुलपोटो, अब्दुल रऊफ़ फुलपोटो पंहिंजे पुटनि सां गॾु असांजे घरनि ते चढ़ाई कई, असांखे ऐं असांजे घर भातियुनि खे हमलो करे, मार कुट करे, सख़्त ज़ख़्मी करे, सख़्त नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई विया आहिनि। हुननि SSP खैरपुर DIG सखर खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।